दोस्तों अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसन अब्बास। सिंध में हिकिड़ो तस्वर हुयो त पीपल्स पार्टीअ जो को बि मुतबादल कोन्हे को। उन तस्वर ते त भई पीपल्स पार्टी जो मुतबादल न आहे, उन ते पीपल्स पार्टी सियासत कंदी रही, इक़्तिदार हासिलु कंदी रही ऐं माण्हुनि खे बि पंहिंजे उन में सहर में जकड़े ऐं हलाईंदी रही। पर सिंध में मुतबादल मौजूदु आहे ऐं उहो मुतबादल GDA जे सूरत में आहे। असां वटि वॾे में वॾो मुतबादल मौजूदु आहे पीर साईं पागारा। पीर साईं पागारा हिकु ताक़तवर जमायत जो नालो आहे ऐं पाण सिंध जा वारिस आहिनि। सिंध में इत्तेहाद GDA जेको आहे सो MQM सां, मुस्लिम लीग नून सां, JUI सां हिकिड़ो इत्तेहाद कयो आहे। उहो इत्तेहाद तमामु तेज़ी सां मैच्योर थींदो पियो वञे ऐं सिंध जे अंदरि भोतार ऐं ॿिया माण्हू जेके NTPP आहिनि उहे बि उन इत्तेहाद जो हिसो तेज़ीअ सां थींदा पिया वञनि। साॻी जाइ ते पीपल्स पार्टी इदारनि मां बि मायूस आहे ऐं पाकिस्तान जे अंदरि पीपल्स पार्टी पंहिंजी इलेक्शन मुहिम हलाए रही आहे, पर उनखे वफ़ाक़ में इक़्तिदार पंहिंजो नज़र न पियो अचे, जंहिंजे करे उन्हनि जो वॾे में वॾो फोकस आहे त जेकॾहिं वफ़ाक़ में नथो मिले इक़्तिदार त सिंध में त कंट्रोल कयूं न, पर सिंध जो इक़्तिदार बि हिननि जे हथनि मां आस्ते आस्ते वञे पियो छॾाइबो। उहो ई सबबु आहे जो माण्हू धड़ाधड़ मुस्लिम लीग नून में शरीक थियनि पिया, GDA जो इत्तेहाद मज़बूत थिए पियो, MQM जेको आहे सो उन जा पंहिंजा तहफ़ुज़ात आहिनि जेका उहा उन इत्तेहाद में शामिलु आहे ऐं इन इत्तेहाद में JUI बि आहे। ज़रदारी साहिबु ज़ाहिर आहे वॾो गेमलर आहे, हू पंहिंजी आख़िरी हद ताईं कोशिशि कंदो गेम खेॾण जी। ज़रदारी साहिबु GDA जे इत्तेहाद खे धकु हणण जे लाइ, मुस्लिम लीग नून खे धकण जे लाइ हू JUI जे तरफ़ ॾिसी रहियो आहे। JUI तरफ़ सां उन्हनि जा बैकडोर जेको आहे सो डायलॉग्स बि हलनि पिया। JUI गुज़िरियल इलेक्शन में खपाई हुई बिलावल भुट्टो ज़रदारी जे तक ते ऐं हिन वक़्तु बि JUI धकु करण जे चकर में, और पीपल्स पार्टी बि धकु करण जे चकर में आहे, JUI बि धकु करण जे चकर में आहे। सिंध में पीपल्स पार्टीअ खां पोइ ॿी जेका फोर्स रखे थी उहा JUI आहे। JUI इन करे त हज़ारे मदरसा आहिनि, मदरसनि में ग़रीबनि जा ॿार पढ़नि था, पोइ ग़रीबनि जे ॿारनि जो जेको ख़ानदान आहिनि उहे JUI में शामिलु थिया आहिनि मजबूरनि। इन करे जेको आहे JUI उन ते खेॾे पई त भई असां त हज़ारे माण्हू गॾु आहिनि, जॾहिं त उहे मदरसनि जा ग़रीब मिसकिन माण्हुनि जा ख़ानदान आहिनि जेके मजबूर आहिनि मानी टिकीअ जे चकर में। जीअं माण्हू बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे बेनज़ीर कार्ड जे चकर में आहिनि, ईअं वरी मदरसनि जा माण्हू वरी मानी टिकीअ जे चकर में आहिनि। हाणे JUI जेकॾहिं पीपल्स पार्टी सां ठही थी वञे अंडरग्राउंड ऐं इन इत्तेहाद खे धकु हणे थी त ज़ाहिर आहे उनजी वॾी क़ीमत वठंदी। उहा क़ीमत या त गवर्नरशिप वठण जी सूरत में कंदी, या त सेनेट में जेको आहे सो पंहिंजो सीटूं वठंदी, या वरी प्राइस जे सूरत में जेको आहे सो GDA हिन खां पीपल्स पार्टी खां JUI धकु कंदी। पहिरीं ॻाल्हि त JUI ऐं पीपल्स पार्टी में जेके डायलॉग्स हलनि पिया, JUI जी वॾे में वॾी कोशिशि आहे त असां पीपल्स पार्टीअ खे क्रॉस कयूं ऐं 5-8 सीटूं खणूं। पीपल्स पार्टी जी कोशिशि आहे त पुराणी क़ीमत ते, पुराणे प्राइस ते, पुराणनि मुआदनि ते JUI खे हलाईंदा रहूं दाणे पाणी जे सूरत में। हाणे JUI इन आसिरे में आहे त जेकॾहिं का वॾी क़ीमत पीपल्स पार्टी ॾिए थी त पोइ इन GDA जे इत्तेहाद खे धकु हणूं। कहिड़ो इत्तेहाद आहे? जिहाद कुबरा। इहो जेको जिहाद कुबरा आहे इन खे धकु हणण जे लाइ GDA बि वॾे जिहाद जी कोशिशि में लॻी पई आहे। जेको आहे सो JUI ऐं JUI जी इहा कोशिशि आहे त असां पीपल्स पार्टी सां सीट एडजस्टमेंट कयूं। जेकॾहिं पीपल्स पार्टी हिननि खे 4 सीटूं ॾिए थी त पोइ त ही धड़ाधड़ सॼी सिंध में जिहाद कुबरा खे धकु हणंदा, उनजे ख़िलाफ़ु साज़िश कंदा, GDA खे किराइण जी कोशिशि कंदा, MQM सां दोखो कंदा ऐं JUI ज़ाहिर आहे उहो मुफ़ाद परस्त पार्टी आहे। मौलाना फज़ल रहमान साहब हमेशह पंहिंजे मुफ़ादनि जे ख़ातिर, जे ज़रदारी साहिबु चयो त असां मौलाना खे इस्तेमालु कयो इमरान जे ख़िलाफ़ु, ज़ाहिर आहे उनजी उन क़ीमत वरिती। ईअं ई हू सिंध में पीपल्स पार्टी जे आॾो जेकॾहिं सरेंडर करे थो त उनजी हू क़ीमत वठंदो ऐं हू धकु ॾींदो GDA खे, मुस्लिम लीग नवाज़ खे, MQM खे, ऐं पोइ वरी हिननि जा साॻा मथे खे हथ हूंदा
त बाबा असां खां धकु निकिरी वियो। उन करे साईं राशिद जेको आहे, मोहम्मद राशिद जेको GDA जो अॻुवाण आहे, उहो तमामु बरजुस्तो आहे, मेच्योर आहे, सिंध में बहितरीनु कमु करे थो पियो। पीर साहिब पागारो वाहिद मुतबादल आहे सिंध में। सिंध जे माण्हुनि खे पीर साहिब पागारे ॾांहुं अॻे पोइ रुजू करिणो पवंदो। पीर साहिब पागारो ई बहितरीनु मुतबादल आहे। पीपल्स पार्टी त सॼी सिंध तबाह करे छॾी आहे, बर्बादु करे छॾी आहे। ऐं भोतार बि इन शशोपन जो शिकार आहिनि त जेकॾहिं वफ़ाक़ जो इक़्तिदारी उठ मुस्लिम लीग नून ॾांहुं वञे थो त पोइ यकीननि हिननि जी ड्रोड़ बि ओॾां ई हूंदी। उन करे सिंध में खोड़ भोतारनि संदरा ॿधा आहिनि मुस्लिम लीग नून में वञण जे लाइ। पर GDA ऐं MQM मुस्लिम लीग नून JUI जो जेको इतिहाद आहे, उनखे जेकॾहिं धकु हणंदो त उहा JUI हणंदी। छाकाणि त JUI जीअं ई पंहिंजा मुफ़ाद ॾिसंदी तीअं ई उहा हली वेंदी उन ट्रैक ते। उन करे GDA खे, मुस्लिम लीग नून खे ऐं MQM खे इन्हनि ते कड़ी नज़र रखणी पवंदी। छो जो JUI अनक़रीब जिहाद अकबर जेको सिंध में हिननि शुरू कयो आहे PPA जे ख़िलाफ़ु, उनखे धकु हणण जी कोशिशि कंदी। उन करे इहो अव्हांखे सम्झणु खपे GDA वारनि खे त JU वारनि जो ख़ासि ख़्यालु रखो। मुंहिंजी इहा वीडियो तव्हांखे पसंदि अचे, मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो। पंहिंजो ख़्यालु रखो। अल्लाह।